سورة هود. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام را. كتاب أحكمت آياته ثم فصلت من لدن حكيم خبير. ألا تعبدوا إلا الله إنني لكم منه نذير وبشير. وأن استغفروا ربكم ثم توبوا إليه يمتعكم متاعا حسنا إلى أجل مسمى ويؤت كل ذي فضل فضله وإن تولوا فإني أخاف عليكم عذاب يوم كبير. إلى الله مرجعكم وهو على كل شيء قدير. अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। अलिफ लाम रा। ही किताब आहे जंहिं जूं आयतूं मुहकम आहिनि, वरी हिकमत वारे दाना अल्लाह वटां बयान कयल आहिनि त अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं जी इबादत न करियो ऐं संदसि तरफ़ खां अव्हां खे ॾेॼारींदड़ ऐं ख़ुशख़बरी ॾींदड़ आहियां। ऐं त पंहिंजे पालणहार खां बख़्शिश घुरो, वरी ॾांहुंसि तौबा करे मोटो त ठहरायल मुदत ताईं अव्हां खे चङे नफ़े सां फ़ाइदो ॾे ऐं सभु कंहिं भलाईअ वारे खे संदसि भलाईअ जो इवज़ ॾे। ऐं जेकॾहिं अव्हीं फिरंदो त बेशक आऊं अव्हां ते वॾे ॾींहं जे अज़ाब पहुचण खां डिॼां थो। अल्लाह ॾांहुं अव्हां जो मोटण आहे ऐं उहो सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। अला इन्नहुम यस्लून सुदूरहुम लियस्तख्फू मिन्हु अला हीन यस्तग़शून सियाबहुम यअलमु मा युसिर्रून वमा युअलिनून इन्नहु अलीमुन बिज़ाति الصدور. وما من دابة في الأرض إلا على الله رزقها ويعلم مستقرها ومستودعها كل في كتاب مبين. ख़बरदार बेशक उहे पंहिंजनि सीननि खे हिन लाइ वटींदा आहिनि त खांउसि लिकनि। ख़बरदार जंहिं दम उहे पंहिंजा कपड़ा ढकींदा आहिनि, तंहिं दम में जेकी ॻुझो कंदा आहिनि ऐं जेकी पधरो कंदा आहिनि, सो अल्लाह ॼाणंदो आहे। बेशक उहो सीननि वारो भीत ॼाणंदड़ आहे। ऐं को चुरंदड़ ज़मीन में आहे ई न, पर संदसि रोज़ी अल्लाह ते आहे ऐं संदसि रहण जो हंधु ऐं संदसि सांभण जी जाइ अल्लाह ॼाणंदो आहे। सभु पधरे किताब में लिखियल आहे। وهو الذي خلق السماوات والأرض في 6 أيام وكان عرشه على الماء ليبلوكم أيكم أحسن عملا ولئن قلت إنكم مبعوثون من بعد الموت ليقولن الذين كفروا إن هذا إلا سحر مبين.
وَلَئِنْ أَخَّرْنَا عَنْهُمُ الْعَذَابَ إِلَى أُمَّةٍ مَّعْدُودَةٍ لَّيَقُولُنَّ مَا يَحْبِسُهُ أَلَا يَوْمَ يَأْتِيهِمْ لَيْسَ مَصْرُوفًا عَنْهُمْ وَحَاقَ بِهِم مَّا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ ऐं उहो अल्लाह आहे जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे 6 ॾींहनि में बणायो ऐं संदसि अर्श पाणीअ ते हो। उहो बणाइण हिन करे आहे त अव्हां खे परखे त अव्हां मां अमलनि जे करे केरु तमामु चङो आहे। ऐं जेकॾहिं उन्हनि खे चवीं त मौत खां पोइ अवीं जियारिया वेंदव त काफ़िर ज़रूर चवंदा त ही पधरो जादू आहे। ऐं जेकॾहिं कंहिं मुक़रर मुदत ताईं खाउन अज़ाब खणी हटायूं त ज़रूर चवंदा त उन खे कंहिं झलियो आहे। ख़बरदार जंहिं ॾींहुं उहो अज़ाब वटुन ईंदो तंहिं ॾींहुं खाउन टरणो नाहे ऐं जंहिं शइ सां ठठोलियूं कंदा हुआ सा खेनि वकोड़े वेंदी। وَلَئِنْ أَذَقْنَا الْإِنسَانَ مِنَّا رَحْمَةً ثُمَّ نَزَعْنَاهَا مِنْهُ إِنَّهُ لَيَئُوسٌ كَفُورٌ وَلَئِنْ أَذَقْنَاهُ نَعْمَاءَ بَعْدَ ضَرَّاءَ مَسَّتْهُ لَيَقُولَنَّ ذَهَبَ السَّيِّئَاتُ عَنِّي إِنَّهُ لَفَرِحٌ فَخُورٌ إِلَّا الَّذِينَ صَبَرُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ أُولَئِكَ لَهُم مَّغْفِرَةٌ وَأَجْرٌ كَبِيرٌ فَلَعَلَّكَ تَارِكٌ بَعْضَ مَا يُوحَى إِلَيْكَ وَضَائِقٌ بِهِ صَدْرُكَ أَن يَقُولُوا لَوْلَا أُنزِلَ عَلَيْهِ كَنزٌ أَوْ جَاءَ مَعَهُ مَلَكٌ إِنَّمَا أَنْتَ نَذِيرٌ وَاللَّهُ عَلَى كُلِّ شَيْءٍ وَكِيلٌ ऐं जेकॾहिं माण्हूअ खे पाण वटां का बाध चखायूं था ऐं वरी उहा खांउसि खसियूं था त उहो नाउमीद बेशुक्र बणियो आहे। ऐं जेकॾहिं उन खे ॾुख पहुचण खां पोइ सुख पहुचायूं त ज़रूर चवंदो त मूंखां ॾुख विया। इहो पक सरहो वॾाई कंदड़ थींदो आहे। पर जिन सब्र कयो ऐं चङा कम कया तिन लाइ बख़्शिश ऐं वॾो अजर आहे। पोइ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी तो ॾांहुं वही कजे थो तंहिं मां मतां की छॾे ॾिए ऐं पिण मतां दिलि तंग करीं काफ़िरनि जे हिन चवण ते त मथुसि खज़ानो छो न लाथो वियो या मलाइक साण छो न आयो न छॾ ऐं न दिलि तंग कर छो त तूं डेॼारींदड़ ई आहीं ऐं अल्लाह हर शइ जो संभालींदड़ आहे। أَمْ يَقُولُونَ افْتَرَاهُ قُلْ فَأْتُوا بِعَشْرِ سُوَرٍ مِثْلِهِ مُفْتَرَيَاتٍ وَادْعُوا مَنِ اسْتَطَعْتُم مِّن دُونِ اللَّهِ إِن كُنتُمْ صَادِقِينَ فَإِن لَّمْ يَسْتَجِيبُوا لَكُمْ فَاعْلَمُوا أَنَّمَا أُنزِلَ بِعِلْمِ اللَّهِ وَأَن لَّا إِلَٰهَ إِلَّا هُوَ فَهَلْ أَنتُم مُسْلِمُونَ बल्कि ईअं बि चवनि था त
त उहो क़ुरान पाण ठाहियो अथसि। चओ त जेकॾहिं सचा आहियो त अव्हीं बि उन जहिड़ियूं 10 सूरतूं पाणू ठाहियल आणियो ऐं अल्लाह खां सवाइ ॿियनि जिन खे सॾे सघो तिन खे सॾियो। पोइ जेकॾहिं अव्हां जो इहो चवणु क़बूल न कनि त ॼाणो त उहो क़ुरान रुगो अल्लाह जे इल्म सां लाथो वियो आहे ऐं ॼाणो त उन खां सवाइ ॿियो को इबादत जो लाइक़ु नाहे। पोइ अव्हीं इस्लाम ते मुहकम छो न रहंदो। من كان يريد الحياة الدنيا وزينتها نوف إليهم أعمالهم فيها وهم فيها لا يبخسون أولئك الذين ليس لهم في الآخرة إلا النار وحبط ما صنعوا فيها وباطل ما كانوا يعملون जेको दुनिया जी हयाती ऐं संदसि सिंगार घुरंदो हुजे तिन खे दुनिया में ई संदनि अमलनि जो उजूरो पूरो ॾींदासूं ऐं उन्हनि खे उन में घटि न ॾिबो। इहे उहे आहिनि जिन लाइ आख़िरत में बाहि खां सवाइ ॿियो की नाहे ऐं जेकी दुनिया में कयाऊं सो चट थियो ऐं जेकी कमाईंदा हुआ सो बातिल थियो। أفمن كان على بينة من ربه ويتلوه شاهد منه ومن قبله كتاب موسى إماما ورحمة أولئك يؤمنون به ومن يكفر به من الأحزاب فالنار موعده فلا تك في مرية منه إنه الحق من ربك ولكن أكثر الناس لا يؤمنون उहो माण्हू गुमराहन जहिड़ो नाहे जेको पंहिंजे पालणहार जे तरफ़ खां पधरी हुजत ते हुजे ऐं अल्लाह खां उन लाइ शाहिद यानी क़ुरान पढ़ंदो हुजे ऐं उन क़ुरान खां अॻु मूसा जो किताब तौरेत पेशवाई रहमत बि गवाह हुजे। इहे माण्हू उन क़ुरान ते ईमान आणीनि था। पोइ उन्हनि जे सभिनी टोलियुनि मां जेको उन क़ुरान जो इनकार कंदो तंहिंजे रहण जो हंधु बाहि आहे। तंहिं करे तूं खांउसि शक में न हुज। उहो तुंहिंजे पालणहार जे पार खां हक़ लथो आहे पर घणा माण्हू ईमान नथा आणीनि। ومن أظلم ممن افترى على الله كذبا أولئك يعرضون على ربهم ويقول الأشهاد هؤلاء الذين كذبوا على ربهم ألا لعنة الله على الظالمين الذين يصدون عن سبيل الله ويبغونها عوجا وهم بالآخرة هم كافرون أولئك لم يكونوا معجزين في الأرض وما كان لهم من دون الله من أولياء يضاعف لهم العذاب ما كانوا يستطيعون السمع وما كانوا يبصرون أولئك الذين خسروا أنفسهم وضل عنهم ما كانوا يفترون
لا جرم أنهم في الآخرة هم الأخسرون إن الذين آمنوا وعملوا الصالحات وأخبتوا إلى ربهم أولئك أصحاب الجنة هم فيها خالدون مثل الفريقين كالأعمى والأصم والبصير والسميع هل يستويان مثلا أفلا تذكرون ऐं जेको अल्लाह ते कूड़ो ठाह ठाहे तंहिंखां वधीक ज़ालिम केरु आहे इहे पंहिंजे पालणहार जे आॾो कया वेंदा ऐं शाहिद चवंदा त इहे आहिनि जिन पंहिंजे पालणहार ते कूड़ चयो ख़बरदार उन्हनि ज़ालिमनि ते अल्लाह जी लानत आहे जेकी अल्लाह जी वाट खां झलींदा आहिनि ऐं उन जी ॾिंगाई घुरंदा आहिनि ऐं उहे ई आख़िरत खे न मञींदा आहिनि उहे मुल्क में कॾहिं आजिज़ करण वारा नाहिनि ऐं अल्लाह खां सवाइ ॿिया की उन्हनि जा मददगार नाहिनि उन्हनि खे ॿीणो अज़ाब कयो वेंदो जो ॿुधी नथे सघिया ऐं नथे ॾिठाऊं इहे उहे आहिनि जिन पाण खे चियो लातो ऐं जेको ठाह ठाहींदा हुआ सो खाउन भुलिजी वियो बेशक इहे माण्हू ज़रूर आख़िरत में छिए वारा आहिनि बेशक जिन ईमान आंदो ऐं चङा अमल कया ऐं पंहिंजे पालणहार ॾांहुं नमिया से बेहिश्ती आहिनि उहे मंझि सदाईं रहण वारा आहिनि उन्हनि ॿिनि टोलियुनि जो मिसाल अंधे ऐं ॿोरे ऐं ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ वांगुरु आहे इहे मिसाल में बराबरि आहिनि छा पोइ छो नथा नसीहत वठो وَلَقَدْ أَرْسَلْنَا نُوحًا إِلَى قَوْمِهِ إِنِّي لَكُمْ نَذِيرٌ مُبِينٌ أَلَّا تَعْبُدُوا إِلَّا اللَّهَ إِنِّي أَخَافُ عَلَيْكُمْ عَذَابَ يَوْمٍ أَلِيمٍ فَقَالَ الْمَلَأُ الَّذِينَ كَفَرُوا مِنْ قَوْمِهِ مَا نَرَاكَ إِلَّا بَشَرًا مِثْلَنَا وَمَا نَرَاكَ اتَّبَعَكَ إِلَّا الَّذِينَ هُمْ أَرَاذِلُنَا بَادِيَ الرَّأْيِ وَمَا نَرَى لَكُمْ عَلَيْنَا مِنْ فَضْلٍ بَلْ نَظُنُّكُمْ كَاذِبِينَ قَالَ يَا قَوْمِ أَرَأَيْتُمْ إِن كُنتُ عَلَى بَيِّنَةٍ مِّن رَّبِّي وآتاني رحمة من عنده فعميت عليكم أنلزمكموها وأنتم لها كارهون ويا قوم لا أسألكم عليه مالا إن أجري إلا على الله وما أنا بطارد الذين آمنوا إنهم ملاقو ربهم ولكني أراكم قوما تجهلون وَيَا قَوْمِ مَنْ يَنْصُرُنِي مِنَ اللَّهِ إِنْ طَرَدتُّهُمْ أَفَلَا تَذَكَّرُونَ وَلَا أَقُولُ لَكُمْ عِنْدِي خَزَائِنُ اللَّهِ وَلَا أَعْلَمُ الْغَيْبَ
ولا أعلم الغيب ولا أقول إني ملك ولا أقول للذين تزدري أعينكم لن يؤتيهم الله خيرا الله أعلم بما في أنفسهم إني إذا لمن الظالمين ऐं बेशक असां नूह खे संदसि क़ौम ॾांहुं मोकिलियो उन चयो त आऊं अव्हां लाइ पधरो ॾेॼारींदड़ आहियां त अल्लाह खां सवाइ अव्हीं ॿिए जी इबादत न करियो बेशक आऊं अव्हां खे ॾुखोईंदड़ ॾींहं जे अज़ाब पहुचण खां डिॼां थो पोइ संदसि क़ौम मां काफ़िर टोलीअ चयो त तोखे पाण जहिड़े माण्हूअ खां सवाइ ॿियो नथा ॾिसूं ऐं असां मां बेसोच ख़सीसनि खां सवाइ ॿियो को तुंहिंजो ताबेदार नथा ॾिसूं ऐं पाण खां अव्हां जी का ज़्यादती नथा ॾिसूं बल्कि अव्हां खे कूड़ो भाईंदा आहियूं नूह चयो त ऐ मुंहिंजी क़ौम मूंखे ॾसियो त सही त जेकॾहिं आऊं पंहिंजे पालणहार जी पकी हुजत ते हुजां ऐं पाण वटां मूंखे रहमत ॾिनी हुजेसि ऐं जंहिंजी हक़ीक़त अव्हां खां लिकाई वई हुजे त उन जे मञण जो हिन हूंदे अव्हां खे छो ज़ोर करियूं जो अव्हीं उन खे बुछड़ो भाईंदड़ हुजो ऐं ऐ मुंहिंजी क़ौम ऐं अव्हां खां उन बाबति को माल नथो घुरां मुंहिंजो उजूरो अल्लाह खां सवाइ ॿिए ते नाहे ऐं आऊं मोमिननि खे तरण वारो न आहियां छो त उहे पंहिंजे पालणहार खे मिलण वारा आहिनि पर आऊं अव्हां खे जाहिल क़ौम ॾिसां थो ऐं ऐ मुंहिंजी क़ौम जेकॾहिं खेनि तड़ींदुसि त मुंहिंजे अल्लाह खां सवाइ केरु मदद कंदो पोइ छो न सम्झंदा आहियो ऐं आऊं अव्हां खे नथो चवां त मूं वटि अल्लाह जा खज़ाना आहिनि ऐं न की को ॻुझ ॼाणंदो आहियां ऐं न की चवां थो त आऊं मलाइक आहियां ऐं जिन खे अव्हां जूं अखियूं हीणूं ॾिसनि थियूं तिन लाइ नथो चवां त अल्लाह खेनि का चङाई न ॾींदो जेकी संदनि दिलनि में आहे सो अल्लाह चङो ॼाणंदड़ आहे जे चवंदुसि त आऊं उन्हीअ महल ज़ालिमनि मां थींदुसि قالوا يا نوح قد جادلتنا فأكثرت جدالنا فأتنا بما تعدنا إن كنت من الصادقين قال إنما يأتيكم به الله إن شاء وما أنتم بمعجزين ولا ينفعكم نصحي إن أردت أن أنصح لكم إن كان الله يريد أن يغويكم هو ربكم وإليه ترجعون चयाऊं ऐ नूह बेशक तो असां सां झगड़ो कयो पोइ असां सां घणो ई झेड़ो कयई जेकॾहिं सचनि मां आहीं त असां सां जेको अंजाम करीं थो सो असां वटि आण नूह चयो त उहो अव्हां वटि रुगो अल्लाह आणींदो जेकॾहिं उन घुरियो त ऐं अव्हीं आजिज़ी करण वारा न आहियो ऐं जेकॾहिं आऊं अव्हां खे नसीहत ॾियणु घुरां त जेकॾहिं अल्लाह अव्हां जो भुलाइणु घुरंदो त मुंहिंजी नसीहत अव्हां खे को नफ़ो न ॾींदी उहो अव्हां जो पालणहार आहे ऐं ॾांहुंसि मोटाया वेंदो أم يقولون افتراه قل إن افتريته فعلي إجرامي وأنا بريء مما تجرمون बल्कि हीअं बि चवंदा आहिनि त
त हिन पैगुंबर उहो पाणो ठाहियो आहे। चओ त जेकॾहिं मूं उन खे पाण ठाहियो आहे त मुंहिंजो ॾोह मूं ते आहे ऐं जेकी अवीं ॾोह कंदा आहियो तंहिंखां आऊं बेज़ार आहियां। وَأُوحِيَ إِلَى نُوحٍ أَنَّهُ لَن يُؤْمِنَ مِن قَوْمِكَ إِلَّا مَن قَدْ آمَنَ فَلَا تَبْتَئِسْ بِمَا كَانُوا يَفْعَلُونَ وَاصْنَعِ الْفُلْكَ بِأَعْيُنِنَا وَوَحْيِنَا وَلَا تُخَاطِبْنِي فِي الَّذِينَ ظَلَمُوا إِنَّهُمْ مُغْرَقُونَ ऐं नूह ॾांहुं वही कयो वियो त जंहिं ईमान आंदो आहे तंहिंखां सवाइ तुंहिंजी क़ौम मां ॿियो को बि कॾहिं ईमान न आणींदो। तंहिं करे जेकी कंदा आहिनि तंहिं ते तूं रंज न थी। ऐं असांजे रूबरू ऐं असांजे हुक्म सां ॿेड़ी जोड़ ऐं ज़ालिमनि बाबति मूंखे न चइजि, छो त उहे ॿोड़िया वेंदा। وَيَصْنَعُ الْفُلْكَ وَكُلَّمَا مَرَّ عَلَيْهِ مَلَأٌ مِّن قَوْمِهِ سَخِرُوا مِنْهُ قَالَ إِن تَسْخَرُوا مِنَّا فَإِنَّا نَسْخَرُ مِنكُمْ كَمَا تَسْخَرُونَ فَسَوْفَ تَعْلَمُونَ مَن يَأْتِيهِ عَذَابٌ يُخْزِيهِ وَيَحِلُّ عَلَيْهِ عَذَابٌ مُقِيمٌ ऐं ॿेड़ी बणाइण लॻो ऐं जॾहिं कॾहिं संदसि क़ौम मां का टोली वटांसि लंघी थे त मथुसि ठठोलियूं कयाऊं। नूह थे चयो त जेकॾहिं अव्हीं असां ते ठठोलियूं करियो था त असीं बि अहिड़ियूं ठठोलियूं अव्हां ते कंदासूं जहिड़ियूं ठठोलियूं अव्हीं करियो था। पोइ जंहिंखे अज़ाब पहुचंदो तंहिंखे सिघो ई ॼाणंदो जो उहो उन खे ख़्वार कंदो ऐं मथुसि सदाईं अज़ाब पियो लहंदो। حَتَّى إِذَا جَاءَ أَمْرُنَا وَفَارَتِ النُّورُ قُلْ نَحْمِلْ فِيهَا مِنْ كُلٍّ زَوْجَيْنِ اثْنَيْنِ وَأَهْلَكَ إِلَّا مَنْ سَبَقَ عَلَيْهِ الْقَوْلُ وَمَا آمَنَ مَعَهُ إِلَّا قَلِيلٌ وَقَالَ ارْكَبُوا فِيهَا بِسْمِ اللَّهِ مَجْرَاهَا وَمُرْسَاهَا إِنَّ رَبِّي لَغَفُورٌ رَّحِيمٌ उन्हीअ कम में हुआ एतिरे ताईं जो जॾहिं असांजो हुकुम आयो ऐं तनूर उभामियो, चयोसूं त सभु कंहिं जिन्स जे जानवरनि मां ॿ नर ऐं मादी ऐं जिन बाबति हुकुम थी चुको आहे त हलाक कबा, 3 धारा ॿिया पंहिंजे घर वारा ऐं जिन ईमान आंदो से मंझसि चाढ़, ऐं थोरनि खां सवाइ मथुसि ईमान न आंदो हुआऊं। ऐं नूह चयो त मंझसि चढ़ो, अल्लाह जे नाले सां संदसि हलण ऐं संदसि बीहण आहे, छो त मुंहिंजो पालनहार ज़रूर बख़्शींदड़ महरबान आहे। وَهِيَ تَجْرِي بِهِمْ فِي مَوْجٍ كَالْجِبَالِ ونادى نوح ابنه وكان في معزل يا بني اركب معنا ولا تكن مع الكافرين قال سآوي إلى جبل يعصمني من الماء قال لا عاصم اليوم من أمر الله إلا من رحم
وحال بينهما الموج فكان من المغرقين ऐं उहा जबलनि जहिड़ियुनि लहरुनि में खेनि खणी हलण लॻी ऐं नूह पंहिंजे पुट खे सॾियो ऐं उहो किनारे ते हो त ऐ मुंहिंजा पुट असां सां चढ़ ऐं काफ़रनि सां गॾु न हुज चयाईं त अहिड़े जबल ते पनाह वठंदुसि जो मूंखे पाणीअ खां बचाईंदो नूह चयो त अॼु अल्लाह जे अज़ाब खां को बचाईंदड़ कोन्हे पर जंहिं ते पाण रहम करे सो बची सघंदो एतिरे में ॿिन्ही जे विच में लहर अची पई ऐं उहो ॿुॾलनि मां थियो وقيل يا أرض ابلعي ماءك ويا سماء أقلعي وغيض الماء وقضي الأمر واستوت على الجودي وقيل بعدا للقوم الظالمين ऐं फरमायो वियो त ऐ ज़मीन तूं पंहिंजो पाणी चुही वञ ऐं ऐ आसमान तूं पंहिंजो पाणी बंदि कर ऐं पाणी सुकायो वियो ऐं कमु पूरो कयो वियो ऐं ॿेड़ी जबल जूदीअ ते बीठी ऐं चयो वियो त शल ज़ालिमनि जी क़ौम नास थिए ونادى نوح ربه فقال رب إن ابني من أهلي وإن وعدك الحق وأنت أحكم الحاكمين قال يا نوح إنه ليس من أهلك إنه عمل غير صالح فلا تسألني ما ليس لك به علم إني أعظك أن تكون من الجاهلين قال رب إني أعوذ بك أن أسألك ما ليس لي به علم وإلا تغفر لي وترحمني أكن من الخاسرين ऐं नूह पंहिंजे पालनहार खे सॾियो ऐं चयाईं ऐ मुंहिंजा पालनहार मुंहिंजो पुट बि मुंहिंजे घर वारनि मां आहे ऐं बेशक तुंहिंजो अंजाम बिल्कुलु सचो आहे ऐं तूं हाकिमनि जो हाकिम आहीं अल्लाह फरमायो त ऐ नूह उहो तुंहिंजे घर वारनि मां नाहे छो त अण सुधरियल कमनि वारो आहे तंहिं करे जंहिंजी तोखे का ख़बर नाहे तंहिं बाबति मूंखां न पुछ आऊं तोखे नसीहत करियां थो त मतां जाहिलनि मां थिए नूह चयो त मुंहिंजा पालनहार जंहिं ॻाल्हि जे हक़ीक़त जी मूंखे ख़बर नाहे तंहिं बाबति तोखां पुछण जी आऊं तो वटां पनाह घुरां थो ऐं जे तूं न बख़्शींदे ऐं रहम न कंदे त छिए वारनि मां थींदुसि قيل يا نوح اهبط بسلام منا وبركات عليك وعلى ممن معك وأمم سنمتعهم ثم يمسهم منا عذاب أليم वियो त नूह असांजे तरफ़ खां सलामती ऐं बरकतुनि सां लह जे तो ते हुजनि ऐं उन्हनि टोलियुनि ते बि जेकी तो साण आहिनि ऐं ॿियूं के जमातूं हूंदियूं जिन खे आसूदो कंदासूं वरी उन्हनि मां काफ़रनि खे असां वटां ॾुखो ईंदड़ अज़ाब पहुचंदो تلك من أنباء الغيب نوحيها إليك ما كنت تعلمها أنت
أنت ولا قومك من قبل هذا فاصبر إن العاقبة للمتقين इहे क़िसा ॻुझनि ख़बरनि मां आहिनि जे तो ॾांहुं वही करियूं था। हिन खां अॻु न की इन खे तूं ॼाणंदो हुए ऐं न का तुंहिंजी क़ौम ॼाणंदी हुई। पोइ सब्र कर, बेशक पछाड़ी परहेज़गारनि लाइ आहे। وإلى عاد أخاهم هودا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره إن أنتم إلا مفترون يا قوم لا أسألكم عليه أجرا إن أجري إلا على الذي فطرني أفلا تعقلون ويا قوم استغفروا ربكم ثم توبوا إليه يرسل السماء عليكم مدرارا ويزدكم قوة إلى قوتكم ولا تتولوا مجرمين ऐं आदियन ॾांहुं संदन भाउ हूद खे मोकिलियोसूं। चयाईं त ऐ मुंहिंजी क़ौम, अल्लाह जी इबादत करियो। उन अल्लाह खां सवाइ अव्हां जो को माबूद नाहे। अव्हीं रुगो ठाह ठाहींदड़ आहियो। ऐ मुंहिंजी क़ौम, अव्हां खां हिन पैगाम पहुचाइण ते को उजूरो नथो घुरां। मुंहिंजो उजूरो रुगो उन्हीअ ते आहे जंहिं मूंखे पैदा कयो आहे। पोइ अव्हीं छो नथा समझो। ऐं ऐ मुंहिंजी क़ौम, पंहिंजे पालनहार खां बख़्शिश घुरो। वरी संदसि अॻियां तौबह करियो त अव्हां ते लॻोलॻ वसंदड़ ककर मोकिलींदो ऐं अव्हां जी सघ ते सघ वधाईंदो ऐं अव्हीं ॾोही थी मुंहुं न फेरियो। قالوا يا هود ما جئتنا ببينة وما نحن بتاركي آلهتنا عن قولك وما نحن لك بمؤمنين إن نقول إلا اعتراك بعض آلهتنا بسوء قال إني أشهد الله واشهدوا أني بريء مما تشركون من دونه فكيدوني جميعا ثم لا تنظرون إني توكلت على الله ربي وربكم ما من دابة إلا هو آخذ بناصيتها إن ربي على صراط مستقيم فإن تولوا فقد أبلغتكم ما أرسلت به إليكم ويستخلف ربي قوما غيركم ولا تضرونه شيئا إن ربي على كل شيء حفيظ ولما جاء أمرنا نجينا هودا والذين آمنوا معه برحمة منا ونجيناهم من عذاب غليظ
चयाऊं त ऐ हूद, असां वटि कोई दलील न आंदो अथई ऐं असीं तुंहिंजे चवण ते पंहिंजनि माबूदनि खे छॾण वारा न आहियूं, ऐं न कि असीं तोखे मञींदड़ आहियूं। असीं तोखे रुगो हीअ ॻाल्हि चऊं था त असांजे किन बुतनि तोखे की ईज़ायो आहे। हूद चयो, बेशक आऊं अल्लाह खे शाहिद करियां थो ऐं अव्हीं बि शाहिद हुजो, तहक़ीक़ आऊं उन्हनि खां बेज़ार आहियां जिन खे अल्लाह सां शरीक बणाईंदा आहियो। उन अल्लाह धारां पोइ मूंसां सभई मदाई करियो, वरी मूंखे मोहलत न ॾियो। तहक़ीक़ मूं पंहिंजे पालणहार ऐं अव्हां जे पालणहार अल्लाह ते भरवसो कयो आहे। को जानदार चुरंदड़ नाहे जंहिंजी पेशानीअ जी चग उन अल्लाह खां सवाइ ॿियो को हथ में वठंदड़ हुजे। बेशक मुंहिंजो पालणहार सिधीअ वाट ते आहे। पोइ जेकॾहिं फिरंदव त मूंखे छा थींदो? बेशक जंहिं पैगाम सां अव्हां ॾांहुं मोकिलियो वियो आहियां सो अव्हां खे पहुचायमि, ऐं मुंहिंजो पालणहार अव्हां खां सवाइ ॿिय क़ौम खे अव्हां जी जाइ ते विहारींदो, ऐं अव्हीं खेसि कुझु ज़रो नुक़सान पहुचाए न सघंदो। बेशक मुंहिंजो पालणहार सभिनी शयुनि ते निगहबान आहे। ऐं जंहिं महिल असांजो अज़ाब पहुतो तंहिं महिल हूद खे ऐं जिन साणुसि ईमान आंदो तिन खे पंहिंजी बाज सां बचायोसूं ऐं खेनि सख़्त अज़ाब खां छॾायोसूं। وتلك عاد جحدوا بآيات ربهم وعصوا رسله واتبعوا أمر كل جبار عنيد وأتبعوا في هذه الدنيا لعنة ويوم القيامة ألا إن عادا كفروا ربهم ألا بعدا لعاد قوم هود। ऐं इहो हाल आदियन जो आहे जो पंहिंजे पालणहार जी निशानियनि जो इनकार कयाऊं ऐं पंहिंजे पैगुंबरनि जी नाफ़रमानी कयाऊं ऐं सभु कंहिं हठीली फसादीअ जे हुक्म जा ताबेदार थिया। ऐं हिन दुनिया में बि ऐं क़यामत जे ॾींहुं बि पोयां लानत लाती वयनि। ख़बरदार, तहक़ीक़ आदियन पंहिंजे पालणहार जो इनकार कयो। ख़बरदार, आदियन खे लानत हुजे जो हूद जी क़ौम हुआ। وإلى ثمود أخاهم صالحا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره هو أنشأكم من الأرض واستعمركم فيها فاستغفروه ثم توبوا إليه إن ربي قريب مجيب। ऐं समूद जी क़ौम ॾांहुं संदन भाउ साले खे मोकिलियोसूं। चयाईं त ऐ मुंहिंजी क़ौम, अल्लाह जी इबादत करियो, उन खां सवाइ को ॿियो माबूद नाहे। उन अव्हां खे ज़मीन मां पैदा कयो ऐं मंझसि अव्हां खे आबाद कयाईं, तंहिं करे खांउसि बख़्शिश घुरो, वरी संदसि अॻियां तौबह करियो। बेशक मुंहिंजो पालणहार वेझो ऐं क़बूल कंदड़ आहे। قالوا يا صالح قد كنت فينا مرجوا قبل هذا أتنهانا أن نعبد ما يعبد آباؤنا وإننا لفي شك مما تدعونا إليه مريب۔
قال يا قوم أرأيتم إن كنت على بينة من ربي وآتاني منه رحمة فمن ينصرني من الله إن عصيته فما تزيدونني غير تخسير ويا قوم هذه ناقة الله لكم آية فذروها تأكل في أرض الله ولا تمسوها بسوء فيأخذكم عذاب قريب فعقروها فقال تمتعوا في داركم 3 أيام ذلك وعد غير مكذوب चयाऊं त ए सालेह हिन खां अॻु बेशक असीं तो में कई उम्मीदूं रखंदा हुआसूं जे हाणे बंदि थयूं असांजे अबन ॾाॾनि जिन खे पूॼो तिन जे पूॼण खां असांखे छो थो झली ऐं जंहिं ॾांहुं असांखे सॾीं थो तंहिंखां असीं बिल्कुलु शक में पियल आहियूं सालेह चयो त ए मुंहिंजी क़ौम मूंखे अवी ॾिसो त सही त जेकॾहिं आऊं पंहिंजे पालणहार खां चिटी हुजत ते हुजां ऐं पंहिंजे तरफ़ खां मूं ते बाज कई हुजेसि त जेकॾहिं आऊं अव्हां जो चयो मञी संदसि नाफ़रमानी करियां त अल्लाह खां मूंखे केरु छॾाईंदो पोइ अव्हां मूं लाइ रुगो नुक़सान वधायो ऐं ऐ मुंहिंजी क़ौम हीअ अल्लाह जी ॾाची अव्हां लाइ निशानी आहे पोइ इन खे छॾियो त अल्लाह जी ज़मीन में जिते वणेसि उते चरे ऐं उन खे को ईज़ाउ न पहुचायो न त पोइ अव्हां खे जल्दी अज़ाब अची वठंदो पोइ उन जूं खुचूं कपे मारे विधाऊं पोइ सालेह चयो तव्हीं पंहिंजनि घरनि में छड़ा 3 ॾींहं फ़ाइदो वठो उहो वादो कूड़ो नाहे فلما جاء أمرنا نجينا صالحا والذين آمنوا معه برحمة منا ومن خزي يومئذ إن ربك هو القوي العزيز وأخذ الذين ظلموا الصيحة فأصبحوا في ديارهم جاثمين كأن لم يغنوا فيها ألا إن ثمود كفروا ربهم ألا بعدا لثمود पोइ जंहिं महिल असांजो अज़ाब आयो तंहिं महिल सालेह ऐं जिन साणसि ईमान आंदो हो तिन खे पंहिंजी बाज सां बचायोसूं ऐं क़यामत जे ॾींहं जी ख़्वारीअ खां बि तहक़ीक़ तुंहिंजो पालणहार ताक़त वारो ऐं ग़ालिब आहे ऐं उन्हनि ज़ालिमनि खे हिकु ख़ौफ़नाक आवाज़ वरितो पोइ सुबुह जो पंहिंजनि हवेलियुनि में करूंडड़ा थी मरी विया ॼणक मंझुनि रहिया ई न हुआ ख़बरदार समूदी पंहिंजे रब खां मुनकर थिया ॿुधो समूदियनि ते लानत हुजे وَلَقَدْ جَاءَتْ رُسُلُنَا إِبْرَاهِيمَ بِالْبُشْرَى قَالُوا سَلَامًا قَالَ سَلَامٌ فَمَا لَبِثَ أَن جَاءَ بِعِجْلٍ حَنِيذٍ فَلَمَّا رَأَى أَيْدِيَهُمْ لَا تَصِلُ إِلَيْهِ نَكِرَهُمْ وَأَوْجَسَ مِنْهُمْ خِيفَةً
قالوا لا تخف إنا أرسلنا إلى قوم لوط وامرأته قائمة فضحكت فبشرناها بإسحاق ومن وراء إسحاق يعقوب قالت يا ويلتى أألد وأنا عجوز وهذا بعلي شيخا إن هذا لشيء عجيب قالوا أتعجبين من أمر الله رحمة الله وبركاته عليكم أهل البيت إنه حميد مجيد ऐं बेशक असांजा कासिद इब्राहीम वटि ख़ुशख़बरी ॾियण लाइ आया पोइ सलाम ॾिनाऊं। इब्राहीम सलाम वरायो पोइ भुगल गाबे जे गोश्त आणण में का देर न कयाई। पोइ जंहिं महिल संदुनि हथनि खे उन गोश्त ॾांहुं न पहुचंदो ॾिठाई तंहिं महिल खेनि ओपरो भायाई ऐं खाउन दिलि में ॾिनूं। चयाऊं त न ॾिज, असांखे लूत जी क़ौम ॾांहुं मोकिलियो वियो आहे ऐं संदसि ज़ाल जा बीठल हुई सा खिली पोइ उनखे इसहाक जे ॼमण जी ऐं इसहाक जे पुठियां याकूब जी मुबारक ॾिनीसूं। चयाईं त मूं लाइ अफ़सोस आहे ऐं हिन हालत में ॼणींदुसि छा जो आऊं पाण कुरारी आहियां ऐं हीउ मुंहिंजो मुड़ुसु ॿुढो आहे। हीअ त हिकु अजीब ॻाल्हि आहे। चयाऊं त अल्लाह जे हुक्म ते अजब छो थी करीं। ऐं हिन घर वारो अव्हां ते अल्लाह जी बाझ ऐं संस बरकतूं आहिनि। बेशक उहो अल्लाह सारायुल वॾाई वारो आहे। فلما ذهب عن إبراهيم الروع وجاءته البشرى يجادلنا في قوم لوط إن إبراهيم لحليم أواه منيب يا إبراهيم أعرض عن هذا إنه قد جاء أمر ربك وإنهم آتيهم عذاب غير مردود पोइ जंहिं महिल इब्राहीम खां भउ लथो ऐं ख़ुशख़बरी पहुतसि त उन वक़्तु लूत जी क़ौम बाबति असां सां तकरार करण लॻो, छो त इब्राहीम बुर्दबार नरम दिल अल्लाह ॾांहुं मोटंदड़ हो। चयोसूं त इब्राहीम इन ख़्याल खां मुड़ी वञ, तहक़ीक़ तुंहिंजे पालणहार जो हुकुम अची चुको आहे ऐं खेनि अणटर अज़ाब अचण वारो आहे। ولما جاءت رسلنا لوطا سيء بهم وضاق بهم ذرعا وقال هذا يوم عصيب وجاءه قومه يهرعون إليه ومن قبل كانوا يعملون السيئات قال يا قوم هؤلاء بناتي هن أطهر لكم فاتقوا الله ولا تخزوني في ضيفي أليس منكم رجل رشيد قالوا لقد علمت ما لنا في بناتك من حق
وإنك لتعلم ما نريد قال لو أن لي بكم قوة أو آوي إلى ركن شديد قالوا يا لوط إنا رسل ربك لن يصلوا إليك فأسر بأهلك بقطع من الليل ولا يلتفت منكم أحد إلا امرأتك إنه مصيبها ما أصابهم إن موعدهم الصبح أليس الصبح بقريب ऐं जॾहिं असांजा क़ासिद लूत वटि आया तॾहिं संदन अचण सबबां ख़फ़े थियो ऐं उन्हनि जे सबबां तंग दिलि थियो ऐं चयाईं त ही ॾींहुं सख़्तु आहे ऐं संदसि क़ौम ॾांहुंसि डोड़ंदी आई ऐं उहे अॻे बुछड़ा कम कंदा हुआ चयाईं त ऐ मुंहिंजी क़ौम हे मुंहिंजूं धीअरूं अव्हां जे निकाह लाइ ॾाढियूं सुठियूं आहिनि पोइ अल्लाह खां ॾिजो ऐं मुंहिंजे महिमाननि में मूंखे लॼी न करियो अव्हां में को भलारो मुड़ुस कोन्हे छा जो अव्हां खे झले चयाऊं त तूं पक्की तरह ॼाणी चुको आहीं त असांखे तुंहिंजी धीअरनि में का एहतियाजी कान आहे ऐं तोखे त मालूम आहे जो असीं घुरूं था लूत चयो त जेकॾहिं मूंखे अव्हां सां मुक़ाबिले जी सघ हुजे हा या कंहिं ॾाढी ओट जी पनाह वठां हा त जेकी करणो हो सो करियां हा मलाइकनि चयो त ए लूत असीं तुंहिंजे पालणहार जा मोकिलियल आहियूं उहे तो वटि कॾहिं न पहुची सघंदा पोइ तूं पंहिंजे घर वारनि सूधो कुझु राति ॾेई निकिर ऐं अव्हां खे जुगाए त को हिकिड़ो पोइ ते काफ़िरनि जे अज़ाब ॾांहुं न वाझाए पर तुंहिंजी ज़ाल वाझाईंदी हिन करे त जो अज़ाब उन काफ़िरनि जी क़ौम खे पहुचंदो सो उन खे बि पहुचणो आहे संदन अज़ाब पहुचण जे अंजाम जी महल सुबुह आहे सुबुह वेझो नाहे छा فَلَمَّا جَاءَ أَمْرُنَا جَعَلْنَا عَالِيَهَا سَافِلَهَا وَأَمْطَرْنَا عَلَيْهَا حِجَارَةً مِّن سِجِّيلٍ مَّنضُودٍ مُّسَوَّمَةً عِندَ رَبِّكَ وَمَا هِيَ مِنَ الظَّالِمِينَ بِبَعِيدٍ पोइ जंहिं महिल असांजो हुकुम पहुतो त उन ॻोठ खे हेठि मथे कयोसूं ऐं उन ते पकी मिटीअ जा ॻोढ़ा लॻोलॻ वसायासूं जो तुंहिंजे पालणहार वटां निशान थियल हुआ ऐं उहा सज़ा ज़ालिमनि खां परे न हुई وَإِلَى مَدْيَنَ أَخَاهُمْ شُعَيْبًا قَالَ يَا قَوْمِ اعْبُدُوا اللَّهَ مَا لَكُمْ مِنْ إِلَٰهٍ غَيْرُهُ وَلَا تَنقُصُوا الْمِكْيَالَ وَالْمِيزَانَ إِنِّي أَرَاكُمْ بِخَيْرٍ وَإِنِّي أَخَافُ عَلَيْكُمْ عَذَابَ يَوْمٍ مُحِيطٍ وَيَا قَوْمِ أَوْفُوا الْمِكْيَالَ وَالْمِيزَانَ بِالْقِسْطِ ولا تبخسوا الناس أشياءهم ولا تعثوا في الأرض مفسدين بقية الله خير لكم إن كنتم مؤمنين
وما أنا عليكم بحفيظ ऐं मदियन जी क़ौम ॾांहुं संदन भाउ शोएब खे मोकिलियोसूं। शोएब चयो त ऐं मुंहिंजी क़ौम अल्लाह जी इबादत करियो, उन खां सवाइ अव्हां जो को माबूद कोन्हे, ऐं मां पई तोर घटाए न ॾियो, ऐं अव्हां खे आसूदो ॾिसां थो, ऐं अव्हां ते वकोड़ींदड़ ॾींहं जे अज़ाब पहुचण खां डिॼां थो। ऐं ऐं मुंहिंजी क़ौम, मां पई तोर इंसाफ़ सां पूरी ॾियो वठो, ऐं माण्हुनि खे संदन शयूं घटाए न ॾियो, ऐं न की मुल्क में फसादी थी बिगेड़ो विझो। जेकॾहिं अव्हीं मोमिन आहियो त अल्लाह जे बचायल बचत अव्हां लाइ भली आहे, ऐं आऊं अव्हां ते निगहबान न आहियां। قالوا يا شعيب أصلاتك تأمرك أن نترك ما يعبد آباؤنا أو أن نفعل في أموالنا ما نشاء إنك لأنت الحليم الرشيد चयाऊं त ऐ शुएब, तुंहिंजी निमाज़ तोखे हुकुम कयो आहे छा त जंहिंखे असांजा अबा ॾाॾा पूजींदा हुआ तंहिंखे या पंहिंजनि मालनि में जेकी करण घुरंदा आहियूं सो छॾे ॾियूं। टोक करे चयाऊं त बेशक बुरदबार सही रस्ते वारो आहीं। قال يا قوم أرأيتم إن كنت على بينة من ربي ورزقني منه رزقا حسنا وما أريد أن أخالفكم إلى ما أنهاكم عنه إن أريد إلا الإصلاح ما استطعت وما توفيقي إلا بالله عليه توكلت وإليه أنيب ويا قوم لا يجرمنكم شقاقي أن يصيبكم مثل ما أصاب قوم نوح أو قوم هود أو قوم صالح وما قوم لوط منكم ببعيد واستغفروا ربكم ثم توبوا إليه إن ربي رحيم ودود शुएब चयो त ऐ मुंहिंजी क़ौम, अव्हीं ॾिसो त सही त आऊं जेकॾहिं पंहिंजे पालणहार खां चिटी हुजत ते हुजां ऐं पंहिंजे पार खां चङी रोज़ी मूंखे ॾिनी हुजेसि त अव्हां जो चयो कीअं मञींदुसि, ऐं जंहिंखां अव्हां खे झलियां थो तंहिंखां अव्हां खे झलण जी उबतड़ हलण नथो घुरां। जेकी थी सघियुमि सो सुधारण खां सवाइ न घुरंदुसि, ऐं अल्लाह जे फज़ल खां सवाइ मूंखे का सघ न आहे। मथुसि भरवसो कयुमि ऐं ॾांहुंसि मोटां थो। ऐं ऐ मुंहिंजी क़ौम, अव्हां खे मूंसां दुश्मनी करण अहिड़े अज़ाब जो सबबु न बणिजे जहिड़ो अज़ाब नूह जी क़ौम या हूद जी क़ौम या सालिह जी क़ौम खे पहुतो, ऐं लूत जी क़ौम अव्हां खां का परे नाहे। ऐं पंहिंजे पालणहार खां बख़्शिश घुरो, वरी अॻियां तौबह करियो। तहक़ीक़ मुंहिंजो पालणहार महरबान सभु कंहिंजो सॼण आहे। قالوا يا شعيب ما نفقه كثيرا
ما تقول وإنا لنراك فينا ضعيفا ولولا رهتك لرجمناك وما أنت علينا بعزيز चयाऊं त ए शुएब जेकी तूं चवीं थो तंहिं मां घणो नथा समझूं ऐं तोखे पाण मां बिल्कुलु हीणो ॾिसूं था ऐं जेकॾहिं तुंहिंजो कुड़ुम न हुजे हा त तोखे पत्थरनि सां मारियूं हा ऐं तूं असां ते को सरदार न आहीं قال يا قوم أرهطي أعز عليكم من الله واتخذتموه وراءكم ظهريا إن ربي بما تعملون محيط ويا قوم اعملوا على مكانتكم إني عامل سوف تعلمون من يأتيه عذاب يخزيه ومن هو كاذب وارتقبوا إني معكم رقيب शुएब चयो त ए मुंहिंजी क़ौम अव्हां वटि मुंहिंजो कुड़ुम अल्लाह खां वधीक प्यारो आहे छा ऐं उन अल्लाह जे हुकुम खे पंहिंजे पुठीअ पोयां उछले छॾियो अथव तहक़ीक़ जेकी कंदा आहियो सो मुंहिंजे पालणहार जे क़ाबू में आहे ऐं ऐ मुंहिंजी क़ौम अमी पंहिंजे पर ते अमल करियो आऊं बि अमल कंदड़ आहियां सुघो ई ॼाणंदो त कंहिंखे अज़ाब पहुचे थो जो खेसि ख्वार कंदो ऐं जेको कूड़ो आहे तंहिंखे बि ऐं इंतज़ार करियो आऊं बि अव्हां सां गॾु इंतज़ार कंदड़ आहियां ولما جاء أمرنا نجينا شعيبا والذين آمنوا معه برحمة منا وأخذت الذين ظلموا الصيحة فأصبحوا في ديارهم جاثمين كأن لم يغنوا فيها ألا بعدا لمدين كما بعدت ثمود ऐं जंहिं महिल असांजो अज़ाब आयो तंहिं महिल शुएब खे ऐं जिन साणस ईमान आंदो हो तिन खे पंहिंजी बाज सां बचायोसूं ऐं ज़ालिमनि खे सख़्त कड़के अची पकड़ियो पोइ पंहिंजनि घरनि में गोॾनि भर मरी विया ॼणक मंझंदि रहिया ई न हुआ ख़बरदार मदियन वारनि ते लानत हुजे जहिड़ी समूद क़ौम ते लानत थी وَلَقَدْ أَرْسَلْنَا مُوسَى بِآيَاتِنَا وَسُلْطَانٍ مُبِينٍ إِلَى فِرْعَوْنَ وَمَلَئِهِ فَاتَّبَعُوا أَمْرَ فِرْعَوْنَ وَمَا أَمْرُ فِرْعَوْنَ بِرَشِيدٍ يقدم قومه يوم القيامة فأوردهم النار وبئس الورد المورود وأتبعوا في هذه لعنة ويوم القيامة بئس الرفد المرفود ऐं बेशक मूसा खे पंहिंजनि निशानियुनि ऐं पधरी हुजत सां मोकिलियोसूं फिरऔन ऐं संदसि सरदारनि ॾांहुं पोइ सभु माण्हू फिरऔन जे हुकुम जे पोयां लॻा ऐं फिरऔन जो हुकुम सिधो न हो क़यामत जे ॾींहुं फिरऔन पंहिंजी क़ौम जो अॻुवाण थींदो पोइ खेनि बाहि में घेड़ींदो ऐं जंहिं घट में घेड़िया वेंदा सो बुछड़ो आहे
ऐं हिन दुनिया में बि लानत उन्हनि खे पोयां लॻाई वई ऐं क़यामत जे ॾींहुं बि जेको लानत जो इनाम मिलियुनि सो बुछड़ो आहे। ذلك من أنباء القرى نقصه عليك منها قائم وحصيد وما ظلمناهم ولكن ظلموا أنفسهم فما أغنت عنهم آلهتهم التي يدعون من دون الله من شيء لما جاء أمر ربك وما زادوهم غير تتبيب ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे ॻोठनि जूं ख़बरूं आहिनि जे तो ते बयान करियूं था। उन्हनि मां के क़ाइम आहिनि ऐं के नाज़ थियल ऐं असां उन्हनि ते ज़ुल्म न कयो पर हिननि पाण ते पाण ई ज़ुल्म कयो। पोइ जंहिं महिल तुंहिंजे पालनहार जो हुकुम पहुतो त संदन माबूदन जिन खे अल्लाह खां सवाइ सॾींदा हुआ खाउन कुझु बि न टारियो ऐं हलाकीअ खां सवाइ ॿियो की खेन न वधायाऊं। وكذلك أخذ ربك إذا أخذ القرى وهي ظالمة إن أخذه أليم شديد إن في ذلك لآية لمن خاف عذاب الآخرة ذلك يوم مجموع له الناس وذلك يوم مشهود وما نؤخره إلا لأجل معدود يوم يأتي لا تكلم نفس إلا بإذنه فمنهم شقي وسعيد فأما الذين شقوا ففي النار لهم فيها زفير وشهيق خالدين فيها ما دامت السماوات والأرض إلا ما شاء ربك إن ربك فعال لما يريد وأما الذين سعدوا ففي الجنة خالدين فيها ما دامت السماوات والأرض إلا ما شاء ربك عطاء غير مجذوذ ऐं ईअं तुंहिंजे पालनहार जो उन महल ॻोठनि वारनि खे उन हालत में पकड़णु थींदो आहे जॾहिं उहे ज़ुल्म कंदड़ थींदा आहिनि। बेशक संदसि पकड़ सख़्त ॾुखोईंदड़ आहे। बेशक इन ॻाल्हि में इन्हीअ लाइ निशानी आहे जो आख़िरत जे अज़ाब खां ॾिनो। इहो उहो ॾींहुं आहे जंहिं में माण्हुनि खे मेड़बो ऐं इहो उहो ॾींहुं आहे जंहिं में सभु हाज़िर थींदा ऐं मुक़रर मुद्दत खां सवाइ उन खे नथा धर ॾियूं। जंहिं ॾींहुं उहो ईंदो त को माण्हू उन अल्लाह जी मोकल खां सवाइ न ॻाल्हाईंदो। पोइ उन्हनि मां के बदबख़्त हूंदा ऐं के नेक बख़्त हूंदा। पोइ जेकी बदबख़्त थिया से बाहि में घिड़ंदा उन्हनि खे मंझि चीख ऐं दाह हूंदी। मगर जेतिरो वक़्तु तुंहिंजे पालनहार घुरियो उन खां सवाइ आसमाननि
ऐं ज़मीन जे बका हुजण ताईं मंझि सदाईं रहंदा। बेशक तुंहिंजो पालणहार जेकी घुरंदो आहे सो कंदो आहे, ऐं जेकी नेक बख़्त कया विया से बेहिश्त में घिरंदा। मगर जेतिरो वक़्तु तुंहिंजे पालणहार घुरियो, उन खां सवाइ आसमाननि ऐं ज़मीन जे बका हुजण ताईं मंझि सदाईं रहंदा। इहा बख़्शिश अणखुट आहे। فلا تك في مرية مما يعبد هؤلاء ما يعبدون إلا كما يعبد آباؤهم من قبل وإنا لموفوهم نصيبهم غير منقوص। तंहिं करे इहे जेका पूजा कंदा आहिनि तंहिंखां तूं शक में न रह। जहिड़ो संदन पीउ ॾाढा अॻु पूॼींदा हुआ, इन खां सवाइ इहे न पूॼींदा आहिनि, ऐं असीं खेनि अणखुट अज़ाब जो संदन पूरो हिसो ॾींदड़ आहियूं। وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَى الْكِتَابَ فَاخْتُلِفَ فِيهِ وَلَوْلَا كَلِمَةٌ سَبَقَتْ مِنْ رَبِّكَ لَقُضِيَ بَيْنَهُمْ وَإِنَّهُمْ لَفِي شَكٍّ مِّنْهُ مُرِيبٍ وَإِنَّ كُلًّا لَّمَّا لَيُوَفِّيَنَّهُمْ رَبُّكَ أَعْمَالَهُمْ إِنَّهُ بِمَا يَعْمَلُونَ خَبِيرٌ فَاسْتَقِمْ كَمَا أُمِرْتَ وَمَنْ تَابَ مَعَكَ وَلَا تَطْغَوْا إِنَّهُ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرٌ وَلَا تَرْكَنُوا إِلَى الَّذِينَ ظَلَمُوا فَتَمَسَّكُمُ النَّارُ وَمَا لَكُمْ مِنْ دُونِ اللَّهِ مِنْ أَوْلِيَاءَ ثُمَّ لَا تُنصَرُونَ وَأَقِمِ الصَّلَاةَ طَرَفَيِ النَّهَارِ وَزُلَفًا مِنَ اللَّيْلِ إِنَّ الْحَسَنَاتِ يُذْهِبْنَ السَّيِّئَاتِ ذَلِكَ ذِكْرَى لِلذَّاكِرِينَ فاصبر فإن الله لا يضيع أجر المحسنين ऐं बेशक मूसा खे किताब ॾिनोसूं, पोइ मंझि इख़्तिलाफ़ पियो। ऐं जेकॾहिं तुंहिंजे पालणहार जो हुकुम अॻे न थी चुके हा त संदन विच में फ़ैसिलो कयो वञे हा, ऐं उहे खांउसि वॾे शक में पियल आहिनि। ऐं जंहिं महिल उथारिया वेंदा त सभु कंहिंखे तुंहिंजो पालणहार संदन आमालनि जो पूरो बदिलो ॾींदो, छो त जेकी कंदा आहिनि तंहिंजी उहो ख़बर रखंदड़ आहे। पोइ जीअं तोखे हुकुम कयो वियो आहे तीअं तूं मुहकम रह, ऐं जिन तोसां तौबा कई से बि मुहकम रहनि, ऐं हद खां न लंघो। बेशक जेकी कंदा आहियो सो अल्लाह ॾिसंदड़ आहे। ऐं ज़ालिमनि ॾांहुं लाड़ो न करियो, न त अव्हां खे बाहि लॻंदी, ऐं अल्लाह खां सवाइ को अव्हां जो दोस्त न आहे, वरी मदद न ॾिबव। ऐं ॾींहं जी अॻियाड़ीअ ऐं पोयाड़ीअ जे वक़्तनि में ऐं को वक़्तु राति में बि निमाज़ पढ़। तहक़ीक़ चङायूं मदायुनि खे नींदियूं आहिनि। नसीहत वठंदड़नि लाइ इहा नसीहत आहे। ऐं सब्र कर, बेशक अल्लाह भलारनि जो अजुर न विञाईंदो आहे।
فلولا كان من القرون من قبلكم أولو بقية ينهون عن الفساد في الأرض إلا قليلا ممن أنجينا منهم واتبع الذين ظلموا ما أترفوا فيه وكانوا مجرمين وما كان ربك ليهلك القرى بظلم وأهلها مصلحون ولو شاء ربك لجعل الناس أمة واحدة ولا يزالون مختلفين إلا من رحم ربك ولذلك خلقهم وتمت كلمة ربك لأملأن جهنم من الجنة والناس أجمعين कोई अवां खां अॻियुनि सजन वारनि मां घणा समझ भरिया छो न थिया जो माण्हुनि खे मुल्क में फसाद विझण खां जलीन हा पर के थोड़ा थिया जिन खे मंझाउनि बचायोसूं ऐं जेकी ज़ालिम हुआ से जंहिं माल में आसूदा कया विया तंहिंजे पुठियां लॻा ऐं उहे ॾुहारी हुआ ऐं ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो पालनहार अहिड़ो न आहे जो ॻोठनि खे संदन सुधरियल रहाकुन हूंदे ज़ुल्म सां नास करे छॾे ऐं जेकॾहिं तुंहिंजो पालनहार घुरे हा त सभिनी माण्हुनि खे हिक ई मज़हब ते करे हा ऐं उहे सदाईं मुख़्तलिफ़ मज़हब ते रहंदा पर जिन ते तुंहिंजे पालनहार रहम कयो से हिक ई मज़हब ते रहंदा ऐं खेनि इन्हीअ लाइ अल्लाह पैदा कयो आहे ऐं तुंहिंजे पालनहार जो ॿोल पूरो थियो जो जिन्ननि ऐं माण्हुनि मां गॾे दोज़ख ज़रूर भरींदुसि وَكُلًّا نَّقُصُّ عَلَيْكَ مِنْ أَنبَاءِ الرُّسُلِ مَا نُثَبِّتُ بِهِ فُؤَادَكَ وَجَاءَكَ فِي هَذِهِ الْحَقُّ وَمَوْعِظَةٌ وَذِكْرَى لِلْمُؤْمِنِينَ وَقُل لِّلَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ اعْمَلُوا عَلَى مَكَانَتِكُمْ إِنَّا عَامِلُونَ وَانتَظِرُوا إِنَّا مُنتَظِرُونَ وَلِلَّهِ غَيْبُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَإِلَيْهِ يُرْجَعُ الْأَمْرُ كُلُّهُ فَاعْبُدْهُ وَتَوَكَّلْ عَلَيْهِ وَمَا رَبُّكَ بِغَافِلٍ عَمَّا تَعْمَلُونَ ऐ पैगंबरनि जे ख़बरनि मां तो वटि एतिरो बयान करियूं था जंहिंसां तुंहिंजी दिलि खे मज़बूत करियूं ऐं उन्हनि ख़बरनि में हक़ ऐं मोमिननि लाइ नसीहत ऐं समझाणी आई आहे ऐं ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी न मञींदा आहिनि तिन खे चओ तव्हीं पंहिंजी जाइ अमल करियो असीं बि अमल कंदड़ आहियूं ऐं इंतज़ार करियो असीं बि इंतज़ार कंदड़ आहियूं ऐं आसमाननि ऐं ज़मीन जो ॻुझ रुॻो अल्लाह खे मालूम आहे ऐं सभु कमु ॾांहुंसि मोटायो वेंदो आहे पोइ संदसि इबादत कर ऐं मथसि भरवसो रख ऐं जेकी अव्हीं कंदा आहियो तंहिंखां तुंहिंजो पालनहार बेख़बर नाहे।